छा तव्हांजी उमिरि बि 15 खां 25 साल जे विच में आहे? छा तव्हां बि रील्स ठाहिण ऐं ॾिसणु पसंदि कंदा आहियो? छा तव्हां बि पंहिंजे अंदर जे एक्टर कलाकार खे ॿाहिरि कढण जो मौक़ो ॻोल्हे रहिया आहियो? साथियों, सिंधी संगत खणी आई आहे असां सभिनीनि सिंधी नौजवाननि जे लाइ पंहिंजे अंदर जे एक्टर कलाकार खे ॿाहिरि कढण जो मौक़ो। मां बि एक्टर चटाभेटीअ जे ज़रिए, हा, हिन चटाभेटीअ में 15 खां 25 साल जा नौजवान भाग वठी था सघनि। कैप्शन में ॾिनल प्लेलिस्ट जी लिंक खे क्लिक कंदा त घणेई क्लिप्स तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं। हुन मां को बि हिकु चूंडियो ऐं हुन जहिड़ी हिकु रील ठाहियो सोलो परफॉर्मेंस में पंहिंजी आवाज़ में ऐं सिंधी संगत खे मोकिलियो। वधीक ॼाण जे लाइ www.sindhisangat.com आहे न, विज़िट कयो। अरे हा, प्राइज़िस तव्हांखे ख़बर आहे, पहिरनि 3 सभिनीनि खां सुठनि कलाकारनि खे प्राइज़ मनी 10,000 रुपया मिलंदी ऐं तंहिंखां पोइ जेके 10 सभिनीनि खां सुठा कलाकार हूंदा, यानी सेकेंड रैंक अचण वारा 10 सभिनीनि खां सुठनि कलाकारनि खे 5,000 ऐं थर्ड रैंक अचण वारनि सभिनीनि सुठनि 10 कलाकारनि खे 3,000 मिलंदा। इंतज़ार छाजो, रील ठाहियो, वञो। जय झूलेलाल।